अमा आहे छोरा छा मथो खणी खाधो अथई। अमा जो ख़बर पई त रईस वॾे बि खैरन सां प्यालो वरितो यो ज़ूज़ा टकंदो वञी अॻे जान पातो। निभागा वाइत किनी न कढ हू मो कोने वीचारो ज़ख्मी थियो आहे। अम्मा दुआ कर त मरी जान छॾाए हिक न हिक ॾींहुं हर कंहिंखे अमा हलणो त आहे। रईस वॾो जे मरी वियो नी त 3 ॼाण पूरा गोश्त वारी बिरयानी खाई ठंडु कंदासीं। ॿुधी नथो मरी खाइण जा खॾ तोखे त रुगो खाधो हुजे खाधो। आस्ते ॻाल्हा को ओड़ो पाड़ो ॿुधी न वठे। अमा हिकिड़ी सलाह ॾियां नाराज़ न थी जाए हिते तूं छा थी करे वञ रईस लाइक वारनि जे घर सॼो घर ख़ाली हूंदो का न का हथड़ी हणी का चङी शइ कढी अचे न सां जो बि अमीरनि जे माल में अमा हिसो पती थी। मठ कर को ॿुधी न वठे चवंदा चोरियूं था कनि।